THN News। नाज़रीन, वॻण खां ख़बर शामिल कयूं था त वॻण में बलदियाती चूंडुनि जे हवाले सां सरगर्मियूं उरूज ते पहुची वयूं। नसीराबाद तालके जे 12 वार्डनि ऐं मुख़्तलिफ़ यूसिन ते PPA ख़िलाफ़ उम्मीदवार बीहारण लाइ JUI जो मौलवी मोहम्मद यासीन कांदड़ो जी सदारत में इजलास कोठायो वियो। JUI जे अॻुवाणनि ऐं बलदियाती इलेक्शन में बीहंदड़ उम्मीदवारनि शिरकत कई, जंहिंमें UC चौधेरो, मियांदाद चिंदड़ी, मोंदर लाखा, मुरादी, धामरा तोड़े नसीराबाद जे वार्डनि ते कारी मोहम्मद उस्मान मुगेरी, अब्दुल गफ़ार तुन्यो, सलीम जतोई, माशूक फुलपोटो, अब्दुल हमीद मुगेरी, आशिक कलोड़ो ऐं ॿिया नामज़द करे छॾिया। राब्तो करण ते JUI ज़िलई अॻुवाण मौलवी गुल इनकलाबी ऐं कारी मोहम्मद उस्मान मुगीरीअ चयो त बलदियाती इलेक्शन में PPA समेत मुखालिफ़नि सां सख़्तु मुक़ाबिलो कयो वेंदो। सिंध जो अवाम PPA मां बेज़ार थी चुको आहे। अवाम ईंदड़ बलदियाती चूंडुनि में पंहिंजे हक़ीक़ी हॾॾोखी उम्मीदवारनि खे वोट ॾेई कामयाबु कंदो। अवामी ताक़त सां मुखालिफ़नि खे शिकस्त ॾींदासीं।